बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रोशनदीन गोरे जो मौजू बदीन जे तालके टंडो बागो जे नाम व शख्सियत अढूरे गोठ जे ज़मींदार मीर अमीर पंहिंजे चाचे मीर हैदर जे लाडाणे ते इलाक़े जे ज़मींदार सलीम जमाली ऐं ॿियनि सां गॾु बदीन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। हुन 73 एकड़ ज़मीन ते कब्ज़े ऐं पुट जे अगवा जे इल्ज़ाम खे रद्द कंदे चयो आहे त बदीन जे मक़ामी अदालत में केस जी ॿुधणी थियण बावजूद मीडिया ऐं सोशल मीडिया ते बेबुनियाद इल्ज़ाम हणी संदसि किरदार खे बदनाम कयो पियो वञे। मीर साहिब ॿुधायो त ओढोरे गोठ में असांजे ॾाॾे मरहूम जी ज़मीन जा खाता 11 शरई शेयर होल्डर में क़ानूनी ऐं शरई बुनियादुनि ते विरहाया विया आहिनि, जॾहिं त ज़मीन जी विरहांगी जो अमल अञा बाक़ी आहे। मौत ऐं शरीयत जे विर्छ मूजिबि रुॻो 9 एकड़ ज़मीन असांजे चाचे मीर हैदर जे हिसे में आहे, जॾहिं त संदसि कब्ज़ो 73 एकड़ ते क़ाइमु आहे, जंहिं मां 34 एकड़ ज़मीन सलीम जमाली खे ॾिनी वई हुई। जंहिं ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मूं सां गॾु कॉन्फ्रेंस में स्टैम्प पेपर ते लिखत में ॾिनो वियो आहे, जॾहिं त असांजे चाचे मीर हैदर बाक़ी ज़रई ज़मीन ते बि फसल पोखण ऐं पैदावार हासिल करे वरिती आहे। असांजे कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। बदीन ज़िले जी सियासी शख़्सियत ऐं पीपल्स पार्टी जे ज़िले जनरल सेक्रेटरी हाजी साईं बख्श जमाली जो इन मामले सां को बि वास्तो न आहे। संदसि ख़िलाफ़ बेबुनियाद ऐं कूड़ी प्रोपेगेंडा कई पई वञे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मीर आमिर चयो त असां ऐं असांजे चाचे मीर हैदर ख़िलाफ़ बदीन जे सेशन कोर्ट में ज़मीन जी विरासत जो केस दाख़िल कयो वियो आहे। हाणे उहो केस सिविल कोर्ट में हली रहियो आहे। चाचा मीर हैदर न रुॻो असां ख़िलाफ़ एहतिजाज कयो, पर संदसि पुट जे अगवा जो कूड़ो ड्रामो ऐं FIR उन वक़्तु दाख़िल कराई वई जॾहिं मां आगा खान अस्पताल कराची में हुअसि। मीर आमिर चयो त मां बि हिकु वफ़ाक़ी इदारे जो मुलाज़िम आहियां। मुंहिंजे चाचे मीर हैदर मुंहिंजे ऑफिसरनि खे मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम ते ॿधल दरख़्वास्तूं ॾेई मुंहिंजी नौकरी ख़तमु करण जी कोशिशि कई आहे। हुन सिंध हुकूमत जे मुअज़्ज़िज़ अदलिया रेवेन्यू खाते SSP बदीन ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे अपील कई त मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे ऐं कूड़ो बेबुनियाद इल्ज़ाम ऐं किरदार कशी में मुलविसनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।